सांगड़ का रिपोर्ट कर रहा ब्यूरो चीफ गुलाम कादिर कहेरी सांगड़ म्यूनिसिपल कमेटी जो चेयरमैन राशिद इस्लाम मुगल ऐं चंद काउंसलर करप्ट अमलदारन जे मिली भगत सां कूड़न बिलन ज़रिए अवाम के बेवकूफ़ बणाए म्यूनिसिपल कमेटी जे बजट हड़प कई पई वञे। चेयरमैन के अवाम जो जीअण मरण अवाम सां गॾु हुअणु घुर्जे। मिटीअ जे नाले ते लखें रुपयनि जो फ्रॉड कयो वियो आहे। मनपसंद माण्हुनि खे मिटीअ जे पंहिंजी नवाज़े तहत टालियूं भराए ॾेई रहियो आहे। जंहिं रस्ते ते मिटीअ जी ज़रूरत आहे उन रस्ते ते हिकु टाली बि मिटीअ जी नथी लहे, सिर्फ पंहिंजनि जी नवादी करे रहियो आहे। जिन रस्तनि ते मिटीअ जी ज़रूरत आहे उन्हनि खे नज़रअंदाज करे रहियो आहे। ग़रीबनि जो आवाज़ ॿुधण लाइ तयार न आहे। सिर्फ कोटेशन ते बिल ठाहिण जो मामलो बणिजी चुको आहे। कंहिं बि शिकायत जो असुलु न कयो आहे, नथो कयो वञे। जेकॾहिं को कमुकार या शिकायतूं कयूं वञनि थियूं त माण्हुनि खे हिसायो थो वञे ऐं धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं। चेयरमैन टंग ते चाढ़ियो सॼो ॾींहुं घर में सुतल नज़र अचे थो। अवाम सां राब्तो कटियल अथसि। सिर्फ सरकारी तकरीब दौरान नज़र अचे थो जिते फोटो सेक्शन ताईं महदूद सांगड़ शहर जे अवाम कंहिंखे बि दाह ॾिए ऐं केरु दादरसी करण लाइ तयार न आहे। पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे नवादे पियो वञे। म्यूनिसिपल फंडनि में हेराफेरी कंदड़नि खिलाफ MNA शादिया तामरी वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह आला अमलदारनि खे नोटिस वठणु घुर्जे।